फेसबुक वापेदारनि खे उन वक़्तु ॻणती थींदी आहे जॾहिं हू का पोस्ट करे रहिया हूंदा आहिनि ऐं खेनि ख़बर नाहे हूंदी त किथे हू कंहिं कानून जी भञकड़ी त न करे रहिया आहिनि। इन जे करे घणा माण्हू भञकड़ियूं करे वेहंदा आहिनि, पर हाणे फेसबुक जे सरपरस्त कंपनी मीटा वापेदारनि जी वॾी ॾुखियाई हल करण जो फ़ैसिलो कयो आहे। मीटा चयो आहे त फेसबुक वापेदारनि खे बहितर तरीक़े सां सम्झाईंदो त संदन कंहिं पोस्ट खे छो रोकियो पियो वञे त जीअं हू वॾियुनि पाबंदियुनि खां बची सघनि। मीटा हिक ब्लॉग पोस्ट में चयो आहे त फेसबुक जे कुझु वापेदारनि खे फेसबुक जेल में वञणो पवंदो आहे ऐं खेनि इहो सम्झ में न ईंदो त हुननि छा ग़लति कयो ऐं पोस्टिंग करणु छो मुमकिन नाहे रही। वज़ाहत कई वई आहे त इन हवाले सां उपाउ वरिता विया आहिनि। ज़ाहिरी तौर कंपनी तरफ़ां नोटिफिकेशन ऐं मवाद जे उसूलनि खे अपडेट करण जो इम्कान आहे। फेसबुक तरफ़ां मख़सूस असूलनि जी भञकड़ियुनि ते कंहिं वापेदार जे अकाउंट ते स्ट्राइक सिस्टम लागू कयो वेंदो आहे। स्ट्राइक्स जे बुनियाद ते वापेदारनि खे मख़सूस मवाद पोस्ट करण ते महीने ताईं ब्लॉक कयो वेंदो आहे। फेसबुक तरफ़ां स्ट्राइक्स जे अंग जे निज़ाम में तब्दीली कई वई आहे। हिन वक़्तु जेकॾहिं कंहिं अकाउंट ते 2 स्ट्राइक्स अची वयूं त संदन उन ॾींहं जी पोस्ट, तबसरा ऐं ॿियो मवाद ब्लॉक थी वेंदो, पर कंपनी जो चवणु आहे त हाणे इहा पाबंदी 7 स्ट्राइक्स ते लॻंदी। नए निज़ाम तहत माण्हुनि खे इहो सम्झण में मदद मिलंदी त संदन मवाद खे छो डिलीट कयो वियो त जीअं हू अॻिते ईअं न कनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk